जुंगशाही मां के अपडेट कंदालू रिपोर्ट करे वाए हुजूर अहमद ब्रोही। ड्रेनेज डिपार्टमेंट की गफ़लत सबब जुंगशाही गुलमंडा लग ॻोठ आदम जाखरो भरसा सिम नाले मथां अॼल ज़बून हाल पुल धमाके से ढही पई। रेती से भरियल ट्रक कल्टी, एक ॼणो ज़ख़्मी। तफ़सीली ख़बर मुताबिक गुलमंडा लग मेन सिम नाले मथां ठहियल ज़बून हाल पुल रेती जी ट्रक गुज़रण सबब धमाके से किरी पई, जंहिं सबब एक मज़दूर सख्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ सिविल अस्पताल मोकिली नियो वियो। वॾा ॻोठाणनि मोहम्मद मूसा जाखरो, अॾा ॾिनो जाखरो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मज़कूरा पुल ड्रेनेज डिपार्टमेंट पारां तामीर कराई वई आहे, जंहिंमें नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबब ज़बून हाल बणियल हुई। उन्हनि चयो त इन बाबति असां केतिराई दफ़ा ड्रेनेज डिपार्टमेंट वारनि चूंडियल नुमाइंदनि वटि दाही थी वियासीं, पर असांजी कंहिं बि न ॿुधी, जंहिं सबब पुल किरी पई। हिन चयो त भर वारे ॻोठ साम्हूं पिणु अॼल पुल बि अॻी किरी चुकी आहे। हाणे ॻोठ आदम जाखरो समेत मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जो अच वञ जो रस्तो बंदि थी चुको आहे ऐं सभई ॻोठाणा शहर खां कटिजी चुका आहिनि, जंहिं करे बीमारी जा कंहिं एमरजेंसी सबबि वॾो नुक़सानु थी सघे थो। हिन नाजी अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर सैयद राज़ शाह शिराज़ी, MNA सादिक अली मेमण ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर मज़कूरा पुल तामीर कराए ॻोठाणनि जी परेशानी ख़त्म कई वञे।